फैज़गंज पकाजांग इरिगेशन जे पुराणी बिल्डिंग जो सामान, छत जो लोह दरवाज़ा, दरियूं, फर्नीचर ऐं बिजली जो सामान ऐं वढियल वण मुबैना तौरु इरिगेशन अमले विकिरो करे छॾियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे फैज़गंज खां CN न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद चांद। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फैज़गंज पक्का चांग इरिगेशन जी पुराणी बिल्डिंग जो सामान, छित जो लोह दरवाज़ा, दरियूं, फर्नीचर ऐं बिजली जो सामान ऐं वढियल वण मुबैना तौरु इरिगेशन अमले विकिरो करे छॾिया आहिनि। इरिगेशन ऑफिस जे लाइ नई बिल्डिंग जी तामीर बाद पुराणी बिल्डिंग जो सामान विकिरो करे छॾियो। शहरनि जी शिकायत ते मीडिया पहुची वई। इरिगेशन इंतज़ामिया मीडिया जे पहुचण जो ॿुधी करे ऑफिस में मौजूदु अमलो फरार थी वियो। शहरनि ॿुधायो त इरिगेशन ऑफिस जी पुराणी बिल्डिंग जो सामान विकिरो करे छॾियो आहे। SDO खे बार बार शिकायत करण बावजूदु को नोटिस न वरितो वियो आहे। शहरनि अपील कई आहे इरिगेशन इंजीनियर खैरपुर ऐं चीफ इंजीनियर सखर खे नोटिस वठी करप्ट अमले ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे सामान वापसि करायो वञे। जी महिरबानी शाहिद, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।